सुप्रीम कोर्ट मेगा करप्शन केसिस जा मुकम्मल तफ़सील तलब करे वरिता। वफ़ाक़ी सूबाई वज़ीरनि सलाहकारनि ऐं कामूरनि जे केसिस जा तफ़सील बि तलब कया विया। इमरान खान जे नैब कानून में तरमीमुनि ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे चीफ जस्टिस उमर अता बंदयाल रिमार्क्स ॾिना त आम शहरी जे हक़नि सां गॾु क़ौमी मुफ़ादनि ऐं मुआशिरे जा हक़ बि हूंदा आहिनि। जस्टिस मंसूर अली रिमार्क्स ॾींदे चयो त एहतसाब लाइ ॿिया इदारा बि मौजूदु आहिनि। मुल्क में इक़्तिदार लाइ जंग जारी आहे। आईनी तरीक़े सां हटायल शख़्स इक़्तिदार लाइ रियासत खे ब्लैकमेल करे रहियो आहे। क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो त सवात में लॻल बाहि समूरे मुल्क खे वकोड़े सघे थी। सभिनी खां ग़लतियूं थियूं आहिनि। बलूचिस्तान जो मसइलो जल्द हल कयो वञे। वफ़ाक़ी वज़ीर शीर रहमान चयो त मज़हब जे नाले ते विढ़ी वेंदड़ जंग इक़्तिदार जी जंग आहे। बलूचिस्तान बाबति ट्रुथ एंड रिकंसिलिएशन कमीशन जोड़ी वञे। पीटीआई अॻवान फैसल वावडा जी तायात नाअहली केस में वधीक हिक ग़लती साम्हूं अची वई। फैसल वावडा पारां मुदे ख़ारिज अमरीकी पासपोर्ट रिटर्निंग ऑफिसर अॻियां पेश करण जो इंकशाफ। जस्टिस आयशा मलिक रिमार्क्स ॾिना त जंहिं रद्द कयल पासपोर्ट ते तव्हां भाड़ियो पिया उन जो मुदो ख़तम थी चुको हो। आरओ खे ॾेखारियल पासपोर्ट 2015 में एक्सपायर थी चुको हो। नओं पासपोर्ट ठहंदो आहे त पुराणो रद्द थी वेंदो आहे। रद्द कयल पासपोर्ट शोहरियत छॾण जो सबूत कीअं थो थी सघे। जस्टिस मंसूर अली शाह रिमार्क्स ॾिना त फैसल वावडा जो हिकु ॿियो कूड़ साम्हूं आयो आहे। हाई कोर्ट वटि तायात नाअहली जो अख़्तियार आहे। नैब आसिफ अली ज़रदारी जे चइनि केसनि में बरियत ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तूं वापसि वठण लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। नैब उर्सस ट्रैक्टर ARY गोल्ड पोलो ग्राउंड ऐं SSG कोट्रीनिका में बरियत ख़िलाफ़ दाख़िल अपीलूं वापसि वठण लाइ दरख़्वास्तूं दाख़िल करायूं। नैब दरख़्वास्त में ॼाणायो त केसनि में मौजूदु दस्तावेज़ शाहिदी वारे कानून मूजिबि न आहिनि। केस खे हलाइण गैर ज़रूरी मश्क हूंदी। नैब पारां चइनी केसनि में आसिफ अली ज़रदारी जी बरियत 2015 खां चैलेंज थियल आहे। वज़ीर आज़म जी सदारत हेठि मौसमियाती तब्दीलियुनि बाबति इजलास। शहबाज शरीफ मुस्तक़बिल में मौसमियाती ख़तरनि जो मुक़ाबिलो कंदड़ घरनि ऐं इंफ्रास्ट्रक्चर लाइ मंसूबो जोड़ण जी हिदायत करे छॾी। शहबाज शरीफ चयो आहे त मौसमियाती तब्दीलीअ खे मुंहुं ॾियण लाइ मुस्तक़िल बुनियादनि ते कमु करणो पवंदो। वज़ीर आज़म सां चीनी वफ़द जी मुलाक़ात। शहबाज शरीफ चयो त सिंध ऐं बलूचिस्तान जा केतिराई इलाइक़ा अञा ताईं बि पाणी हेठां आहिनि। मुतासिर इलाइक़नि में पाणी मां पैदा थींदड़ बीमारियूं चैलेंज आहिनि। इस्लामाबाद हाई कोर्ट FI खे PTI फॉरेन फंडिंग केस जे कानून मूजिबि कार्रवाई जारी रखण जी हिदायत करे छॾी। एडिशनल अटॉर्नी जनरल पारां तयारी लाइ वक़्तु घुरण ते कावड़ जो इज़हार। ॿुधणी 27 अक्टूबर ताईं मुलतवी। चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह रिमार्क्स ॾींदे चयो त अदालत फ़ैसिलो ॾींदी आहे त इल्ज़ाम लॻाया वेंदा आहिनि। अॼु तव्हां हुकूमत में आहियो, सुभाणे ॿिया हूंदा। हुकूमतूं तब्दील थींदियूं रहंदियूं पर इदारनि खे हिते ई रहणो आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद हफ़्ते अंदर कैन शाह मां पाणी निकाल करण जो हुकुम ॾेई छॾियो। कैन शाह शहर मां पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ तोहीन अदालत जी दरख़्वास्त ते सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच में ॿुधणी। अमलदारनि पारां कैन शाह शहर मां 80% पाणी निकाल करण जी दावा। वकील जे एतराज़ ते अदालत रिपोर्ट तलब कंदे हफ़्ते अंदर कैन शाह शहर मां पाणी निकाल करण जो हुकुम ॾिनो।
सिंध में बोड़ ऐं बरसातुनि सबब वाक़िअनि ऐं बीमारियुनि वॻे 786 ॼणनि जे फौत थियण जी तस्दीक। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मुन चयो आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 76,567 खानदाननि खे राशन बैग्स ॾिना विया। इमदादी सरगर्मियुनि दौरान मुतासिरनि खे 6,26,514 खेमा 5,41,542 तरपाल बि ॾिना विया आहिनि। सिंध में बरसाती बोड़ बाद पकड़ियल गैस्ट्रो मलेरिया डेंगी ऐं ॿियनि बीमारियुनि ते ज़ाब्तो न आयो। ठारूचा ऐं कानपुर में गैस्ट्रो वॻे 2 ॼणा फौत, केतिरा ई बीमार। मंछर ढंढ जे 0 पॉइंट वटां MNV ट्रेन के RD 4 ऐं 10 वटां लॻल घारा बंद। अड़ल वाह जे टुटल दरवाज़े जो मरमती कम बि जारी। क़दीमी शहर बुबक जो इंडस हाईवे सां ज़मीनी राब्तो बहाल थी वियो। मेड़ भरिसां सुपरियो बंद खे लॻल घारो ऐं धामरा वाह खे ॾिनल कट 1.5 महीनो गुज़रण बावजूदि बंद न थिया। बलूचिस्तान जे बागहेड शहर में मौजूद आहियूं। बोड़ जे सबब हर तरफ़ तबाहीअ जा मंज़र आहिनि पर सामान असां न कढी सघियासीं। 300 घर आहिनि सॼे ॻोठ में, मतिलबु टोटली ख़तम थी वियासीं, कोई न पतो आहे न ॻोठ। बसि अलाह जो आसरो आहे, घर भर न ठाहे सघंदासीं, गरीब आहियूं, घर जी ताक़त न आहे, मना ठाहे बसि मिड़े वेठा आहियूं, बचण खे गाड़ी वेठा आहियूं। अचानक अची पइजी वियो, असां जान मस कढे वञी वेठासीं खितर किनारे ते। बसि अलाह जे आसरे वेठा आहियूं, ॿियो कंहिंजे आसरे वेहूं। हा, रब जी ज़ात उहा ॾींदी। हाणे काॾे वञूं, नंढड़ा बचड़ा आहिनि, सीउ में पिया आहिनि, मथो सियारो थो अचे, काॾे वञूं असां? हाणे महिरबानी कयो, असांखे जॻह ठाराए ॾियो। कोई शइ न मिलिया, छड़ा कुल असां ख़तम आदमी मिटे गिर और टाप से सची में बस ये जगह किर पिया। बलूचिस्तान में बरसात बाद आयल बोड़ बागहेड शहर खे मिट्टी जे ढेर में तब्दील करे छॾियो। बोड़ जो पाणी लहण बाद घरनि ॾांहुं वापसि मोटियल शहरी टथल घर ॾिसी लुड़क लाड़े वेठा। बागहेड वासियुनि जो चवणु आहे त शहर में 300 खां वधीक घर हुआ, हिकु बि नाहे बचियो। बोड़ सबबि सभु कुझु ख़तम थी वियो आहे, थधि सबबि परेशान आहियूं। सिंध आबादकार बोर्ड कमनि जो फी मण अघु 400 रुपया मुक़रर करण जो मुतालबो करे छॾियो। आबादकार अॻवान ज़ाहिद भुरगड़ी चयो आहे त बरसात ऐं बोर्ड सिंध जे आबादकारनि खे तबाह करे छॾियो आहे। आबादकारनि जो वाहिद सगारो ऐं सहारो कमंद आहे। कमनि जो अघु मुक़रर न करण ऐं शुगर मिल्स जी बंदश ते ॻणती आहे। सेशन कोर्ट इस्लामाबाद में सारा इनाम क़त्ल केस जी ॿुधणी। जवाबदार शाहनवाज़ जे वालदा ज़मानत रद्द थियण ते गिरफ़्तार। पुलिस ज़मानत ख़ारिज थियण ते जवाबदार शाहनवाज़ जी वालदा समीना खे गिरफ़्तार करे वरितो। सेशन कोर्ट इस्लामाबाद जी एडिशनल सेशन जज जवाबदार जी वालदा जी ज़मानत रद्द कई आहे। कराची जे पाक कॉलोनी वारे इलाइक़े में मुबैना मुक़ाबलो, हिकु हलकार निहाल शहीद, हिकु वाटाड़ू बि मारिजी वियो। शहीद हलकार ऐं वाटाड़ू जो मढ़ इस्पताल मुंतकिल। फैज़गंज वेझो नौजवान जो गोली लॻल लाश हथे, सुञाणप मंसूर चांग तौर कई वई। कोट सूमर चांग वासी नौजवान मंसूर चांग जो लाश इस्पताल मुंतकिल। वारसन पारां क़त्ल जो शक ज़ाहिर। ठरीमीरवा वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में पीरसन अज़ीज़ुल्लाह विसर खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार फरार। वीरवा कोटचाणी वेझो जमड़ा वाह माण ॼातल शख़्स जो तशदद थियल लाश हथायो, सुञाणप न थी सघी। पुलिस जो चवणु आहे त लाश ते मथे में ऐं कंध में कुहाड़नि जा निशान आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पैरामेडिकल अमले पारां कोरोना रिस्क अलाउंस ख़त्म थियण ख़िलाफ़ इस्पतालुनि जी OPD जो बाइकाट। मरीज़ परेशान। कराची, हैदराबाद, मीरपुर खास, शहीद बेनज़ीराबाद, सखर
ऐं लाड़काने डिवीज़न में डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल अमले ओपीडीज़ जो बाइकाट करे एहतजाज कयो। सखर में जमायत इस्लामी जो रोहिड़ी बाईपास ते ॿोल मुतासिरनि जी बहाली ऐं महांगाई ख़िलाफ़ धरणो, कारकुननि जो वॾो अंग शरीक, धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल। कराची में मास्तरी लाइ IBA टेस्ट पास उम्मीदवारनि जो एहतजाज। प्रेस क्लब खां CM हाउस ॾांहुं वञण जी कोशिश, 40 उस्ताद गिरफ़्तार। हैदराबाद जे साइड थाणे मां मुबैना तौर गुम थियल 15 वरनि जी निंगरी चंदा कराची मां बाज़ियाब, हिकु ॼणो गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार शख़्स निंगरी चंदा सां शादी करण जी दावा करे रहियो आहे। निंगरी ऐं जवाबदार खे अदालत में पेश कयो वेंदो। उबावड़ो जो सिंध पंजाब दंग ते ॿिनि गाॾियुनि में टकर, फूड खाते जा 2 मुलाज़िम फौत। हादसो गाॾीअ जी ब्रेक फेल थियण सबबि पेश आयो। फौतनि जी सुञाणप उबावड़ो वासी नोमान ऐं अलाह वधायो तौर कई वई। फौतनि जा मड़ अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया। ठुल जे गढ़ी हसन थाणे ते चोरी केस में गिरफ़्तार, जवाबदार हथकड़नि समेत फरार। जवाबदार अली रज़ा ब्रोही खे पुलिस चोरी जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयो हो। ईंदड़ साल पाकिस्तान में रिथियल एशिया क्रिकेट कप जे इवेंट में भारत पारां शिरकत न करण वारे फ़ैसिले ते पाकिस्तान जो रद्दअमल साम्हूं अची वियो। PCB तर्जुमान चयो आहे त भारतीय क्रिकेट बोर्ड जे जनरल सेक्रेटरी जय शाह जो बयान मुस्तक़बिल में ICC जे शेड्यूल इवेंट्स ते असरअंदाज थी सघे थो। ऐं T20 वर्ल्ड कप जे ग्रुप B जी मैच में आयरलैंड स्कॉटलैंड खे 6 विकेट्स तां शिकस्त ॾेई छॾी। आयरलैंड स्कॉटलैंड पारां ॾिनल 177 रन्स वारो हदफ़ 19 ओवर में हासिल कयो। ॿी मैच में वेस्ट इंडीज़ जी टीम ज़िम्बाब्वे खे मैच खटण लाइ 154 रन्सुनि जो टारगेट ॾेई छॾियो।